नाज़रीन, शिकारपुर के वार्ड 18 में ड्रेनेज निज़ाम नाकारा हुजण सबब रहवासी तकलीफ़ुनि के मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। तफ़सील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूद है रशीद ॼामड़ो। जी रशीद। जी बिल्कुल, शिकारपुर में 18 वार्ड जे हितां रहवासियुनि म्यूनसिपल अमले ऐं हिते जे जेके ज़िले इंतज़ामिया उन ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा छा चवणु आहे। 30 सालनि खां ही वार्ड 18 जो नालो आहे। वस वारनि खे चई बीठा हूं त न हिन महिल ताईं को उन जे कन ते जूअं थी चुरे, न कोई नाले ठाहिण लाइ तयारु आहिनि। हितां 200 फुटनि ते असांजे MNA साहब जो बंगलो आहे ऐं 300 फुटनि ते MPA साहब जेको हाणे सूबाई वज़ीर बि आहे उहो आहे। उन्हनि खे बि चई बीठा हूं त हिननि जे कन बि नथी चुए। हे शायदि ही क़ौम परस्तनि जो इलाइक़ो आहे, उनजे करे मां सम्झां थो हीउ पोइते इलाइक़ो आहे। हे वॾे में वॾो मसइलो आहे। वॾी नाली जेको आहे सो सम्झ में ॻाल्हि नथी अचे। मेन नाली जेको आहे सो मेन रस्तो जकबा जो उहो हिन जेको आहे सो गंद जे वर चढ़ियल आहे। जेको आहे सो इंतिज़ामिया खे सफ़ा निंड्रा जेको आहे सो को माना खड़ते ॾिनो हिकु चकर DC साहब पाण आयो जेको आहे सो वाइदो करे हो मां जेको आहे सो तव्हांखे पंहिंजे पैसनि सां पंहिंजे ख़र्च ते ठाराए ॾींदुमि। नालो मंज़ूर हुयो पहिरियों, नालो इन जे करे जेको आहे परियों वाद हुयो, उन वादनि जे करे माण्हुनि जी मनपसंदि वारनि जे करे उहो नालो कैंसिल करे पोइ परियों हणी छॾियूं। पोइ छड़ो माण्हुनि जे करे त जो जंहिंजा वाद आहिनि उन्हनि जे करे जेको नालो नथो ठहे। हिते किन लॻो पियो हूंदो आहे, तमामु ख़राबु। हे शहरी माण्हू अने तुंहिंजा तमामु मोज़ माण्हू तकलीफ़ में हद खां वधीक। गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी हिते सफ़ाई सुथराई बिल्कुलु कान पई थिए। हितां जा शहरी पाड़े वारा एतिरा त परेशान आहिनि। हिन जे करे हाणे तव्हां ॾिसो, हिन कैमरा में तव्हां ॾिसी सघो था त हीउ नालो केतिरे टाइम कोठी बंदि पियो आहे, गंदगी लॻी पई आहे, न को म्यूनसिपल वारो हिते को ॾिसे थो। 50 साल थी वियो आहे रहंदे, पर हीअ नाली तव्हां ॾिसो, हिन गंदगी में असांजो दुकान ॾिसो, हिन जहिड़ा ॿार अचनि था पिया। पर असां CMO साहब ॾे, TMO साहब ॾे, हिते जा जेके MP MNAs आहिनि उहे आया आहिनि, बार वोट वठी विया आहिनि, पर असांजी इहा नाली कोन थी ठहे। असां DC साहब खे बि दरख़्वास्त कई आहे, DC था वञनि, मंज़ूर था करे वञनि, अलाए छो ठहे। जीअं शिकारपुर 18 वार्ड जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त केतिरा दफ़ा हितां जो म्यूनसिपल चेयरमैन ऐं डिप्टी कमिश्नर हिन स्कीम खे ॾिसण लाइ आया आहिनि, पर 20 सालनि खां कॾहिं बि हिते हिननि जो कमु न थियो आहे। ऐं हिननि जो मुतालबो आहे त फिलफोर हिन इलाइक़े जी जेका नाली जेका नाले जी सूरत अख़्तियार करे वई आहे ऐं हुनखे जल्द